ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन वीचारे जी एक तरफ़ ज़ाल अलाए त केॾांहुं मुंहुं करे छॾियो, ॿी तरफ़ रब्बन जी भेण पठाणी जंहिंखे मरियम ज़हर ॾेई मारण जी भरपूर कोशिश कई आहे। छा पठाणी ज़हर जी हालत में मरी वेंदी? ॿी तरफ़ रब्बन जी ज़ाल मीरा छा जंहिं तरफ़ मुंहुं ॾिनो आहे हुते कंहिं वाघुनि जे वात में अची वेंदी या वापसि आसानी सां रब्बन खे मीरा मिली वेंदी? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु एपिसोड में अव्हां ॾिठो हूंदो त रब्बन ऐं मीरा वीचारा सदाईं सूरनि में आहिनि। कमीने कमाल ख़ान उन्हनि जे मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि, पर कमाल ख़ान सां गॾु हिकु ॿियो बि कमीनो तमामु जल्द स्क्रीन ते तव्हांजे साम्हूं ईंदो। जी हाँ नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु ॿियो नओं वॾेरो जेको ज़ालिम जो किरदारु करे पियो, कमाल ख़ान जो भाउ ॿेली थी करे उहो अञा बि मज़लूमनि जे मथां वॾा ज़ुल्म कंदो। छा रब्बन वीचारो हेॾनि वॾनि ज़ालिमनि खे, हिकु तरफ़ कमीने कमाल ख़ान खे, ॿी तरफ़ ओठ जहिड़े शैतान उठ खे ॻीचीअ में रसो विझण में कामयाब थींदो या वरी मथां हिकु नओं ज़ालिम उन जे मथां नाफ़िज़ थी वेंदो? नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त थी चुको आहे, छो ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु सुठी कॉमेडी अची चुकी आहे। पर हाणे जेको ॿियो नओं वॾेरो ईंदो उन जो ज़ुल्म बि हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन जे घर जे मथां बाहि जी बरसाति जीअं अची वरसंदो। पर हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द ॿुधण में आहे त बंदि बि थियण वारो आहे। पर असां इहो ई चाहींदासूं त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु घणो हले, छो त ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॿिए वॾेरे जो जेको कमदार आहे सजाद समो तमामु बहितरीन स्टेज जी दुनिया जो कॉमेडी जो बादशाह अदाकार आहे, जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिन वक़्तु एंट्री करे चुको आहे, जेको कमाल ख़ान जे दोस्त जो कमदार आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।